इन शख्स के सुञाणी अथव? जी बाबा साईं, बिल्कुलु असांजे ॻोठ जो आहे। छा ये हमरा आलम खान लाइ कमु कंदो आहे? बिल्कुलु न बाबा साईं, हिन जो आलम खान सां को बि वास्तो न आहे। जज़ो खान बाबा हक़ ऐं इंसाफ़ जे कटहरे ते चढ़ी बीठल आहीं। कंहिं बि कमु करण खां पहिरियों जड़ ताईं पहुचणु ज़रूरी आहे बाबा। तुझी दुआ कबूल थी वई। तुझी दुआउनि में एतिरो त असर हुयो कि शादी कैंसिल थी वई। वाकई? छा पुट तू सच थो चवीं? हाँ बाबा साईं, आऊं सच पियो चवां। हथ में बंदूक छो खणी आयो आहे? मुंहिंजो मौत तुंहिंजे हथां रहियल आहे, जा त मार मूंखे। बादल सिधी रांद कंदो आहे सोटे जी। जे तोखे मौत ई ॾियणो हो त पोइ ज़िंदगी तोखे छो ॾिनी मूं? तूं ज़िंदगी ॾियण जा दावा थो करें, जेको हर वक़्तु हर ॾींहुं सुबुह शाम असांजी ख़ुशियुनि खे मातम में तब्दील थो करे। हेलो। हाँ सर। रईस वकार खान ख़बर नंढो रईस शहज़ोर खान ऐं शहबाज खान जी ज़ाल मरियम 5 मिंट पहिरियां निकिता ॻोठ जे विचे रस्ते ॾांहुं वञनि पिया। वाह सरू, ॾाढी सुठी ख़बर ॿुधाई अथई, मज़ो अची वियो। ठीकु आहे सरू, ठीकु आहे। बाबा साईं शहज़ोर खान ऐं पोइ 5-10 मिंट पहिरियां घरां शहर लाइ निकिता आहिनि। वञ माण्हू वठी वञ। ऐं हा, मरियम खां सवाइ को बि माण्हू शहबाज खान वटि ज़िंदह न पहुचे। लाशनि जा ढेर विछा छॾिजां। जेको हुकुम बाबा साईं। ऐं हा, हारून खे बि वठी वञिजां पाण सां गॾु। ठीकु आहे बाबा साईं, मामा खे बि वठी विख विख ते चाचे हारून जा जासूस छॾियल आहे ऐं बादल बि तव्हांखे कुतनि जी ॻोल्हे रहियो आहे। अदा सरमद हुननि खे का सुध पई आहे छा? अञा ताईं त उन्हनि खे का बि सुध न आहे पई, पर ॿुधण में आयो आहे त आलम खान उन्हनि खे हुकुम करे छॾियो आहे त का बि जाइ ॻोल्हण खां सवाइ न छॾियो। इन करे असांखे ही जाइ मटाइणी पवंदी। महिरबानी, मुंहिंजो त इहो इरादो आहे त तव्हांखे उन जाइ तरफ़ रवानो कजे जिते तव्हां सॼी ज़िंदगी प्यार ऐं मोहबत सां गुज़ारियो। वाह सरमद, हिन लाइ असांखे अञा वधीक छा भलो जो असां पंहिंजी मंज़िल ॾांहुं पहुची वञूं। महिरबानी, मूं तव्हांजा सभु इंतज़ाम पूरा करे छॾिया। अॼु जे पेट में तव्हांखे शहर तरफ़ रवानो कंदुसि, ठीकु आहे न? अदा मेहर, उते पोइ तव्हां सुकून जी ज़िंदगी गुज़ारजो। भाउ मेहर, तव्हां हुननि जे साए खां परे रहंदो। मिठल पुनल, यार तव्हां बि पंहिंजी दोस्तीअ जो फ़र्ज़ु निभायो आहे, वधीक अला भलाई कंदो। अदा सरमद, असां वाह सवा वठूं पोइ निकिरण लाइ मनसूबो बंदी ठाहे वठूं। अदा मेहर, तव्हां उल्को ई न करो।
असां मज़बूत आहियूं, तव्हां फ़िकर न कयो। ठीकु आहे, हाणे असां हलूं था। मरियम के काल करे मिनत के आंस रंजिश खत्म करे उन बिना जड़ते जीड़ जंजाल थी पिया माशा का हिकु पल परे न रहंदी हुई हाणे उहा जुदाई जा रस्ता अख्तियार करे विया। काल मरंगे कयां बि जिन खणी त पोइ ख़ैर महबूबनि खे पछाण में उमिरि गुज़री वञे त पोइ थी न हटिजे। हेलो मरियम, मरियम जॾहिं यार तूं नाराज़ थी आई यकीन कर मां टुटी पियो आहियां। ये तो समझेगा मुझे जिससे लिखो मुजस्मो हुजे बस जे मां साह परवास करे अलाए के काॾे उॾामी हुजे। छा कयां शहबाज़ खान, दर्द ही कुछ अहिड़ो हुयो जंहिंजे करे ही नाराज़गी अंदर में ही जन्म वठी वई। बाक़ी तोखां सिवा चैन जी नींद मां बि न आहियां सुती शहबाज़ खान। पोइ मूंखे माफ़ कर न मरियम। मां तोखे माफ़ कयो शहबाज़ खान। वाकई सच्ची? वाकई मां तोखे माफ़ कयो ऐं मां तोखे एतिरो माफ़ कयो शहबाज़ खान जे हाणे कॾहिं बि तोखां कोन रसंदुसि। भला कॾहिं मोटंदी? इरादो तो हुयो त मां ॿ टे ॾींहं ते तरसां, पर मां अॼु तो वटि मोटी थी अचां। सच थी चई न मरियम, तूं मोटी ईंदी न? सच्ची तूं मोटी ईंदी न त मां तोते गुलाड़नि जी वर्खा कंदुसि। हाणे एॾो बि प्यार न ॾे, मां हींअर तो वटि मोटी न अचां। हलो हलो मरियम हलो।
शहजोर खान आते तो शहजोर खान उठना शहजोर खान उठना शहजोर खान शहजोर हारू तू चाची अदा हाणे अलविदा जानिब जुदा चाची 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 एतिरा गुलनि जा टोकरा छा करण? तोखे ख़बर न अड़े बाबा एतिरनि ॾींहंनि खां पोइ तुंहिंजी माउ मूंसां परिची पई आहे न, उहा अचे पई जीअं पहुचंदी तीअं उन मथां मां गुलनि छावर खतसि उनजे अचण जी ख़ुशी में। त राणीअ मेहर खे कीअं बि करे ॻोल्हे हिते वठी अचो। बादल एॾे ज़ोर ॾियण खां पोइ बि हथ कोन आया, हाणे किथां हथ ईंदा? आसमान ते त कोन चढ़ी विया हूंदा न, हूंदा त इती ज़मीन ते न, छो त बादल सिधी रांदि कंदो आहे सोटे जी। ॿुध ईंदे महिल 5-6 टोकरा गुलनि जा वठियो अचई। हा हा ठीकु आहे वठियो अचई। बाबा साईं एतिरा गुलनि जा टोकरा छा करण? तोखे ख़बर न अड़े बाबा एतिरनि ॾींहंनि खां पोइ तुंहिंजी माउ मूंसां परिची पई आहे न, उहा अचे पई जीअं पहुचंदी तीअं उन मथां मां गुलनि छावर खतसि उनजे अचण जी ख़ुशी में। रईस आलम खान जो बि वॾो ज़ोर पइजी वियो आहे त राणीअ मेहर खे कीअं बि करे ॻोल्हे हिते वठी अचो। बादल एॾे ज़ोर ॾियण खां पोइ बि हथ कोन आया, हाणे किथां हथ ईंदा? आसमान ते त कोन चढ़ी विया हूंदा न, हूंदा त इती ज़मीन ते न, छो त बादल सिधी रांदि कंदो आहे सोटे जी। बादल ख़ुदा जी का ज़मीन खुटी आहे छा? सजण थी बि सघे थो ॻोठ खां ॿाहिरि निकिरी विया हुजनि। बादल ईअं बि थी सघे थो, थियण लाइ त सभु कुझु थी सघे थो, पर अलाए छो बादल जी दिलि मञे ई कान थी त मेहर ऐं राणी ॻोठ खां ॿाहिरि आहिनि। दिलि कोन थी मञे बादल जी। पोइ यकीनन हूंदा बि अहमद खान वटि। वॾो शातिर आहे इहो अहमद खान, रईस सां बि सची कोन थो करे। पोइ बादल खान जांच जारी रखणु घुरिजे। हा साह जी आख़िरी घड़ीअ ताईं। पोइ जांच शुरू कजे। बिल्कुलु हलो शहर जो चपो चपो ॻोल्हियो, राणीअ मेहर खे ॻोल्हणो आहे। अचो। दर्दन जो आदेश दर्दन जो आदेश हर माण्हूअ खे पातल आहे हर माण्हूअ खे पातल आहे
वेस मथां ॾियो वेस वेस मथां ॾियो वेस तोखे माफ़ कयो शहबाज खान। वाकई सच्ची वाकई मां तोखे माफ़ कयो ऐं मां तोखे एतिरो माफ़ कयो शहबाज खान जे हाणे कॾहिं बि तोखां कोन रसंदुसि। भला कॾहिं मोटंदी? इरादो तो हुयो त मां बाटे दी ते तरसां, पर मां अॼु तो वटि मोटी थी अचां। सच थी चई न मरियम, तूं मोटी ईंदी न? सच्ची तूं मोटी ईंदी न त मां तोते गुलाड़नि जी वर्खा कंदुसि। ज़ाहिर मोमिन मन में ब्याई बाहिरा जरो फेस बाहिरा जरो फेस दर्दन जो आदे। अॼु तव्हां वॾी कारकर्दगी ॾेखारी आहे। तव्हां ॿिन्ही आलम ख़ान जी दिलि ख़ुशि करे छॾी। बाबा साईं उन्हनि खे असां चुरण जी विथी बि कान ॾिनी, जीअं उन्हनि जूं गाॾियूं बीहंदियूं वयूं लाश किरंदा विया, हारून वॼंदा विया, पऊं पऊं पऊं। हाणे ख़बर पवंदी शहबाज ख़ान खे जॾहिं पंहिंजो मरंदो आहे त केॾो दर्द थींदो आहे। भले रत जा ॻोढ़ा ॻड़न्स, ख़बर पए त मंसूर जो पलांद कीअं कयो आलम ख़ान। पलांद बि अहिड़ो कयो सेंस जो कोहराम हूंदुसि घर में। कोहराम बाबा साईं हेॾे होॾे जबल जहिड़ी माण्हूअ सां हेॾो अठ माण्हू टक्कर खाईंदो त मथो त फाटंदुसि न। हारून वॼंदसि, हारून पऊं पऊं पऊं। शहबाज ख़ान मरे या बचे उन सां मूंखे का बि सरोकार कान्हे, पर अधी मरियम वीचारी ॾुखारी थींदी छो जो शहज़ोर ख़ान खे हुन पुटनि वांगुरु पालियो ऐं उहो मरी वियो। उहा बि ॾुखारी कान थींदी बाबा साईं। कीअं ॾुखारी कान थींदी? छो त ख़बर न आहे कंहिंजे हथियार मां निकितल गोली हुनखे पंहिंजो खाज बणायो। ही छा पियो चवे? न न ईअं न हूंदो। सही ॿुधा ॿुधाए कंहिंजी गोली लॻी, कंहिं मारियो मुंहिंजी भेण खे? ॿुधाए। मूंखे ख़बर न आहे बाबा साईं, उते गोलियुनि जो मींहुं पियो वसियो। ख़बर न आहे त कंहिंजी गोली हुनखे लॻी। ज़ुल्म कयो अथई, ज़ुल्म कयो अथई, पंहिंजो पाण ते ज़ुल्म कयो अथई। अरे पंहिंजी माउ खे मारे आयो आहीं, असांजे मथां ज़ुल्म कयो अथई। कीअं मोई, कीअं हुनखे गोली लॻी, कीअं हुनखे गोली लॻी, कीअं मोई, कीअं असां ते ज़ुल्म कई।
सॼण शहर जो चप्पो चप्पो हयो आहे, पर मेहर ऐं राणी जो सायो ई नज़र नथो अचे। बादल वधारे हाणे छा हुकम आहे, छा कयूं? फिलहाल ॻोठ था हलूं ऐं उते बि जांच पड़ताल था कयूं। बाक़ी सुभाणे जो सिज इन मेहर ऐं राणी लाइ आख़िरी सिज हूंदो। हलाणे हलो अचो। अम्मा छा थियो? अम्मा खे छा थियो आहे? हाँ अम्मा उठ ॾिस मां अची वयमि, तूं मुंहिंजो इंतज़ार पई कर, न ॾिस मां अची वयमि। अम्मा छा थियो? पुपी अम्मा खे उतारियो जल्दी। अम्मा मूं आलम ख़ान ॾाढो ताक़ीद कयो त वधीक नुक़सान न कजो, बदकारू हो औरत या ढगी ढोर मरी न पए, पर हुनजे बावजूद ॿ टे गोलियूं मरियम खे ठोके छॾियमि। दर्दन जो आदेश, दर्दन जो आदेश। अम्मा खे छा थियो आहे? हाँ अम्मा उठ ॾिस मां अची वयमि, तूं मुंहिंजो इंतज़ार पई कर, न ॾिस मां अची वयमि। अम्मा छा थियो? पुपी अम्मा खे उतारियो जल्दी। अम्मा बाबा अम्मा खे छा थी वियो? अम्मा ॾिस तूं मूंसां मिलण पई अचे न, मां तुंहिंजे पाण अची वियमि। अम्मा उथ जल्दी कर, उथ। अम्मा उथां मुंहिंजे अम्मा खे उतारियो। वेस मथा ॾियो वेस, वेस मथा ॾियो वेस। अरे जनाब छा ॻाल्हि आहे? ॾाढो ख़ुशि पियो नज़र अचे, ख़ैर त आहे? लॉटरी बॉटरी निकिती अथई छा? इन ख़ुशीअ जे अॻियां लॉटरी बाटरीअ जी का बि ज़रूरत कान्हे। अहिड़ी कहिड़ी ख़ुशी मुंहिंजे भाउ खे मिली आहे जेका मूंखे ख़बर न आहे? ॿुधाए त सही। इहा ख़ुशी सिर्फ़ु हारून तुंहिंजे लाइ ख़रीद कई आहे मुंहिंजी भेण शहनाज़। अल्लाह, मां सदके वञा पंहिंजे भाउ तां जेको पंहिंजी भेण खे ख़ुशि रखण लाइ एॾा वॾा जतन पियो करे। ॿुध, ख़ुशी वारी ॻाल्हि न ॿुधंदी छा? हा हा छो न, ॿुधाए। अदी हूअं त को ख़तरो कोन्हे त केरु ॿुधे थो या नथो ॿुधे, बच्चन खे बि कन कई। पोइ वधी छा थियो? आलम ख़ान शहज़ोर खे मारण जे लाइ मोकिलियो हो, पर बदकिस्मतीअ सां मरियम बन सां गॾु हुई। हूअं त आलम ख़ान ॾाढो ताक़ीद कयो त वधीक नुक़सान न कजो, बदकारू हो औरत या का ढगी ढोर मरी न पए, पर हुनजे बावजूद ॿ टे गोलियूं मरियम खे ठोके छॾियमि। पर ॻाल्हि ॿुध, आलम ख़ान खे इहा त ख़बर कान पई न त मरियम खे तो मारियो आहे। अहिड़े तरीक़े सां गोलियूं हरमांसि, मूंखे शक जो गुमान ई न थींदो कंहिंजो बि न। पर हारून तो मूंखे तमामु वॾी ख़ुशख़बरी ॾिनी आहे जंहिंजो को अंत ई कोन्हे। मरियम जे मरण जी ताज़ियत त मां आलम ख़ान जी ज़ाल हलीमा सां रोज़ु कंदसि, ऐं उहा बि फ़ोन ते। ॾिसंदा कंहिंजे दुख में माण्हू ताज़ियत कंदो आहे। तमामु घणो दुख आहे।
जावेद साहब, कानून जो मां बेहद एहतराम कंदो आहियां, बेहद इज़त भी कंदो आहियां, पर कुछ रस्मूं अहिड़ियूं आहिनि ऐं रवाज अहिड़ा आहिनि जो उन्हनि खां ॿाहिरि निकिरी नथो सघां। मां सख़्तु जकड़ियल आहियां। वैसे मां मञां थो त तव्हांजी ज़िंदगी वॾो साञो आहे, इन ॾुख में तव्हांजे बराबरि शरीक आहियां, पर तव्हां कातिलनि ते FIR दख़ल करायो। मां पंहिंजे किरदार ते उहो टिको नथो लॻाइणु चाहियां जेको मुंहिंजनि दुश्मननि बि अदा न कयो। वैसे केरु आहिनि तव्हांजा दुश्मन, ॿुधायो मूंखे। हर उहो शख़्स मुंहिंजो दुश्मन आहे जेको मुंहिंजे ॻोठ जो अमन ख़राब करण में मुलविस आहे। पर जंहिं हमारी घरवारी ऐं हमारे साथी खे मारियो आहे, ऐं उन्हनि बाबति तव्हां खां पुछा करणु चाहियां थो। मूंखे लॻे थो तव्हां मुंहिंजे लफ़्ज़नि जी तौर तक न करे सघिया आहियो। रेस, मां हिन हद जो तइनात थियल एतिरे छो आहियां, मुंहिंजूं कुझु ज़िम्मेवारी हूंदियूं आहिनि। ख़ुदा जो समूरो देश पियो अथई इंस्पेक्टर, वञी उते पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी कर। वञ बाबा वञ। रेस, वाला ऑफिसर जो ज़ोर आहे पुट, वॾो ज़ोर आहे। वधीक मां पाण ॼाणाए वठंदुसि। जावेद साहब, वाला ऑफिसरनि खे ॿुधाए त हुते हादसो थियो आहे, फौतगियूं थियूं आहिनि। पर रेस, हिते माण्हू मारिया विया आहिनि। वधीक सभु कुझु मां पाण संभाले वठंदुसि, तूं रुॻो मुंहिंजो बयानु ॼाणाए वठ, ठीकु आहे? हिकु तो ख़ातिर ॾेह छॾियमि, मिट माइट छॾियमि, भेण छॾियमि, अबो अम्मा छॾियमि। हिन दिलगी जी आतिश में असां कीअं न ॼातो हुयोसीं त हिकु प्यार खे हासिलु करण जे लाइ इंसान खे छा छा नथो करिणो पवे। सभु क़ुर्बानी सहण बर्दाश्त करण जोॻियूं, पर जेको ॾेह अबे अम्मा ते खिलंदो उहो बर्दाश्त करण जहिड़ो न आहे। त शायदि औलाद जे मथां अहिड़ियूं मुसीबतूं दरपेश न अचनि। जेके बाहि जा अड़ा औलाद जे लाइ ॿारनि था, उन फ़ैसिलनि जा नतीजा बि त अहिड़ा ई था निकिरनि न। उन अड़ा में उन्हनि खे पाण खे बि त झलणो थो पए न। हीअ सभु प्यार जी गहराई पाए जेका मूंखे तुंहिंजे अखियुनि में नज़र पई अचे। अखियूं खुलियल आहिनि त बि तूं, अखियूं बंदि आहिनि तॾहिं बि तूं, बसि तूं ई तूं आहीं। जाग में बि तूं, सुजाग में बि तूं। जेकर मरी पवां त बि तूं ई तूं हूंदी। अहिड़ी वाई छो थो पियो कढी? मरण जी ॻाल्हियूं वरी मूंसां न कंदो कर। जेकॾहिं तूं आहीं त राणी बि आहे, जेकॾहिं तूं न हूंदे त राणी जो जीअण कहिड़े कम जो? राणी, मां मज़ाक थो कयां। मज़ाक बि अहिड़ी जेका अंदर जा छे छिनी छॾे। मूंसां अहिड़ी ॿीहर मज़ाक न कजांइ। ठीकु आहे बाबा, मां आईंदा अहिड़ी मज़ाक कोन कंदुसि, पर तूं पंहिंजे महिर खे खिली त ॾेखार। जी काली वञी रहियो आहे। ॿिनि प्रेमियुनि खे ॿिए पार पहुचाइण वञी रहियो आहियां। ॿिनि प्रेमियुनि खे मिलाइण ऐं उन्हनि जी मदद करणु सवाब जो कमु आहे। बिल्कुलु, ॿिनि प्यार कंदड़नि खे मिलाइण सवाब जो कमु ई त आहे। ॿियनि लाइ एॾी पतोड़ रखंदे या पंहिंजे लाइ बि कुझु सोचींदे? जेकॾहिं असां ॿिए जे लाइ भलो कंदासीं त असांजे लाइ बि भलो थींदो। जॾहिं कुदरत वारे जी तरफ़ां भलाई थींदी न, हर कमु आसान थी पवंदा। ख़ुदा करे ईअं ई थिए ऐं तुंहिंजूं सभु कोशिशूं कामयाबु थी वञनि, असांजे लाइ बि भलो थिए। ठीकु आहे, मां हाणे हलां थो। मुंहिंजो रओ बि तोखे वञण जी इजाज़त नथो ॾे। पोइ तव्हां छॾायोसि न, तव्हां छॾायोसि। ईअं ई तुंहिंजूं अखियूं मुंहिंजी अखियुनि में हुजनि, ॿई हिक ॿिए जूं अखियूं हिकु पल बि हिक ॿिए तां न हटनि। तूं मूं में समाइजी वञी ऐं मां तो में समाइजी वञा। वॾो ॼाणू आई।